उस्ताद मोकिलण जी ज़रूरत कहिड़ी ऐं उतां वरी कढी उतां जंहिं इलाइक़े जो उस्ताद जेकॾहिं यूसी ड्रिगबाला जो उस्ताद उते पास थियो आहे यूसी ड्रिगबाला में ऐं उते स्कूल बंदि बि आहे गुंजाइश भी है तव्हां उन उस्ताद के उन यूसी ड्रिगबाला जेके बंदि पियल स्कूल ते रखो उन उस्ताद के बदली करे वञी रखियो अथनि जेको आहे सो मुरीद बबर ऐं थरड़ी जादोशही जी यूसी में उतां जे उस्ताद के बदली करे अची रखियो अथनि तव्हांजे ड्रिगबाला यूसी में माज़ी में ईअं थींदो हो जॾहिं स्कूल बंदि हूंदा हुआ न त पोइ ही चवंदा त भई स्कूल बंदि छो आहे चवंदा इन जे करे बंदि आहे जो लोकल स्टाफ कोन्हे पोइ इन जे करे हुननि यूसी लेवल जी अपॉइंटमेंट शुरू कई मूं वटि मां मिनिस्टर साहिब खे तव्हांजे इन अॼोकी सोशल मीडिया जे तवस सां मां चैलेंज थो कयां त असांखे टाइम ॾिए असां हिन खे प्रूफ ॾींदासीं त हिननि जे जेको ही हेॾी सारी ऑफिसरनि जी लोध आहे इहा फेल आहे असांजो उस्ताद ड्यूटी करणु चाहे थो ऐं हिननि जेको आहे सो पैसा वठी हथ सां जेको आहे सो ॾोरान इलाइक़नि में हासे करे हिननि खे ऑर्डर कया अथनि ऐं हथ टोकियूं लिस्टूं ठाहे वञी उस्तादनि खे ॾियनि था भई तव्हांजी जेका बदली आहे हेतिरी परे थी आहे हाणे पैसा जो तव्हांखे मॉडिफाई हथ सां उन्हनि खे ड्रिजारियो कयो थो वञे ऐं हिन जी जेका बि अॼोके अख़बार में बि आहे हिन जी जेका मशीनरी आहे टीओ डीओ डिप्टी टीओ अलाए केतिरी पेजियूं साहब वारी पॉलिसी खां बाद में हिन लोध रखी आहे हिन जी असांजी लोध फेल आहे बाक़ी STR पॉलिसी त थी कनि कोन था हीअ धंधो था कनि हिन जा ऑफिसर हिननि छॾियो छा आहे बायोमेट्रिक मथे रखी वेठा आहिनि बदली मथे रखी वेठा आहिनि हिन महिल जेका हिननि जी जेका असांखे हिननि जेको अपग्रेडेशन वारो नोटिफिकेशन ॾिनो पूरो डज़न जेको आहे सो हिननि कंडीशन्स लॻाए छॾियूं असांजो हिन महिल उस्ताद लोड़े थो पियो उहो उस्ताद लोड़े थो जेको हिननि जी ऑफिसर जे ऑर्डर तहत कंहिं स्कूल ते वेठो आहे उस्ताद असांजो हाज़ुर आहे उस्ताद असांजो कंहिं मस्टर रोल ते आहे उस्ताद गैर हाज़ुर न आहे पर बायोमेट्रिक वारो जीअं प्लेस ते वञे थो उते बायोमेट्रिक ऑफिसर चवे थो इन स्कूल खे खोलियो जज चवे थो इन स्कूल खे खोलियो इलाइक़े जो सियासी माण्हू चवे थो इहो स्कूल खोलियो उस्ताद वीचारो मजबूर आहे उस्ताद गैर हाज़ुर न आहे उस्ताद असांजो हाज़ुर आहे हिननि जूं जेके पॉलिसियूं जेतिरो वधाईंदा वञनि था बायोमेट्रिक था आणनि भला एप सां हिननि कहिड़ो हशर करे छॾियो तव्हां पाण ॾिठो एप फेल वई एप रुगो हिननि खे जेको कमीशनूं खपनि रुगो हिननि खे जेको आहे सो अहिड़ियूं पॉलिसियूं जेके नाकारा पॉलिसियूं आहिनि रदी पॉलिसियूं आहिनि उहे ॿुधायोमांव त ॿाहिरां सेमिनार अटेंड करे हिते अची था इहे पॉलिसियूं इम्प्लीमेंट कनि मां मिनिस्टर साहिब खे चवां थो साईं काची में ऐं थाईलैंड में कैनेडा में ऐं तव्हांजे थर में फ़र्क़ु आहे महिरबानी करे कुझु रहम कयो एजुकेशन सही ही जेको नई अपॉइंटमेंट थी आहे ग्रेड 14 में थी आहे हाणे इन तहत सिंध जा ॾखिण उस्ताद जेके माना थिया पुराणा आहिनि नवां त उन्हनि खे टाइम स्केल वारो सर्विस स्ट्रक्चर जेको आहे त इहो तॾहिं खातो छो जेको सो माना दिलचस्पी नथो वठे या ईअं खणी चइजे तॾहिं खातो फेल थी वियो आहे त उस्तादनि खे जेको मुआशिरे जो रीढ़ जी हॾी वांगुरु जेको आहे किरदारु अदा करे थो उस्ताद जेको आहे मुआशिरे में वरी इल्म जी रोशनी फैलाए थो उन जे मसइलनि खे हल करण लाइ आख़िरकार सिंध गवर्नमेंट या तइलीम खातो सिंध उहो छो पुठिते पियो आहे ही नओं सर्विस स्ट्रक्चर खे 2-3 साल गुज़री विया आहिनि तव्हांजे स्ट्रगल खे त पोइ छो जेको सो इहो पुठिते पइजी विया आहिनि छा सबबु आहे इहो देरि सां जेको सो देरि थी आहे वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे सिंध सरकार जेका आहे न उन जी एजेंडा ते असांजो तालीम खातो आहे माना उन जी बहितरी जेका आहे उन जी एजेंडा ते ई कान्हे असां जॾहिं पहिरीं मीटिंग कई जेको आहे सो मिनिस्टर साहिब सां सेक्रेटरी साहिब सां उतां खां वठी असां सां हिननि वाइदो कयो 7 जून वारे धरणे खां पोइ असां वटि हिननि जी जंहिंमें सेक्रेटरी अकबर लिगारी साहिब ऐं मौजूदा जेको मिनिस्टर आहे इहो उन वक़्तु बि सरदार शाह साहिब ओॾी महिल बि एजुकेशन मिनिस्टर हो जेके बि सर्विस स्ट्रक्चर पॉलिसी डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट बायोमेट्रिक ज़िले लेवल ते जेके बि मेन असांजी पॉइंटूं उन्हनि सभिनी ते हिननि एग्रीड कयो आहे इन्हनि जूं सयूं लॻल आहिनि उन दौर खां वठी 22 में लेटर हिननि कढियो ऑल डायरेक्टर्स ॾांहुं वरी 23 में लेटर कढियो ऑल डायरेक्टर्स ॾांहुं वरी हाणे असां 31 जुलाई ते स्पेशल सेक्रेटरी साहिब सां असांजी मीटिंग थी उन 1 अगस्त ते 6 डायरेक्टरनि ॾांहुं लेटर कढियो आहे त असांखे तव्हां विदिन वीक जेको आहे तव्हां असांखे ॾियो त तव्हां वटि सीटूं 17 जूं 16 जूं केतिरियूं सीटूं ख़ाली आहिनि जे न त असीं तव्हांजे ख़िलाफ़ जेको आहे सो कानूनी कार्रवाई कंदासीं हाणे उन 1 अगस्त जेके 7 ॾींहंनि जो जवाबु ॾियणो अॼु हुनखे ज़रे 3 हफ़्ता थी विया आहिनि उनजो कोई रिस्पॉन्स कोन्हे हिननि खे पंहिंजा ऑफिसर ओबलाइज कोन था कनि हिननि खे पंहिंजी मशीनरी ओबलाइज कोन थी करे हिन महिल ते कंहिं बि डायरेक्टर हिननि खे को बि माना रिस्पॉन्स लिखत में न ॾिनो आहे वैकेंसी पोज़ीशन कान ॾिनी आहे फेल हिननि जी मशीनरी
आहे लोड़े असांजो उस्ताद पियो थो असां ही जेका सर्विस स्ट्रक्चर पॉलिसी आहे इन ते असां अलाए केतिरियूं विडियूं हिननि सां करे चुका आहियूं वाइदा हर शयूं करे पर उन तां उहो ध्यानु असांजो जेको आहे पंहिंजो हटाए पियो था वञनि पिया असांजी स्ट्रक्चर पॉलिसी हुते पई आहे थी हाणे ॾिसूं था मथे हफ़्ते में असांजी आहे फॉलोअप मीटिंग इनशा ताला उन में ॾिसूं छा थो थिए इहे शयूं अलाए कंदो हलो करे वठंदासीं जी साथियों ये हुआ साईं गाज़ी खान जमन साहब जिन तालीम खाते में उस्तादनि जे मुतलिक़ जेके उभरंदड़ मसइला आहिनि उन मुतलिक़ असांखे आगाही ॾिनो ऐं इंशा ताला जेके बि करंट ॿिया इशूज़ थींदा त वरी कंहिं ॿिए वारे तव्हां सां हाज़िर हूंदासीं वसीम खोखर पेट